वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्यसु सर्वदा। कर्म योगी साहित्यकार ऐं कलाकार डॉक्टर दयाल आशा। डॉक्टर दयाल आशा जिन जो जीवन संतन ऐं महात्माउनि जे उपदेशन ऐं आदर्शन जी राह ते अॼु बि रवां दवा आहे। समाज सेवा, दीन दुखियुनि जी परघोर ऐं कला ऐं साहित्य में पूरी तरह मगन शख्सियत डॉक्टर दयाल आशा। ही साहब बखूबी जाने थो एक कलाकार जे भावनाउनि ऐं कला जे गहराईअ खे। हर शख्स एक चिंगारी आ, हर शख्स एक चिंगारी आ, पर लट में दबियल आ, मगर उन लट खे उॾाइण लाइ हवा त घुर्जे। पेश आहे एक अहिड़ी ही कलाकारा सुमन खेमलाणी। सुमन खेमलाणीअ पंहिंजे सुरीले आवाज़ ऐं अंदाज़ में पेश कई आहे डॉक्टर दयाल आशा जी रचियल आशा दुहावली। समाजिक कुरस्मुन ऐं समाज सुधार जे जज्बे जी झलक आहे आशा दुहावलीअ जे हर हिक दोहे में।